अमीर शहर की मुझसे फ़कत इतनी सी लड़ाई है कि मैं वो सर बनाता हूँ जिन्हें झुकना नहीं आता। मुल्क भर की तरह शदाद कोट में हर साल की तरह इस साल भी राइस फैक्ट्रीज वर्कर्स यूनियन, ट्रेड यूनियन, मजदूर फेडरेशन समेत दीगर लेबर यूनियन की जानिब से यौम मई मजदूरों का आलमी दिन शहर के टाउन हॉल में मनाया गया। यौम मई आहे सॼी दुनिया में भरपूर नमूने सां मज़दूरनि जी तरफ़ां मल्हायो पियो वञे। अॼु शहादात कोट में भी मज़दूर पंहिंजे जेको आहे अॻवाननि खे ख़राज तहसीन करे पेश करे रहिया आहिनि ऐं उन सां गॾु गॾु पंहिंजी हक़नि जे लाइ आवाज़ उथारे रहिया आहिनि। असां अॼु हिन हुकुमराननि खां मुतालबो करियूं था त 8 कलाक ड्यूटी खे पाबंद कयो वञे ऐं मज़दूरनि सां थींदड़ ज़्यादतियूं जेके आहिनि ख़तमु कयूं वञनि ऐं 25,000 जेको ऐलान कयो वियो आहे मज़दूर जे पघार जो उनखे पाबंद कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु IMF जा जेके मज़दूरनि जे ख़िलाफ़ जेके शर्त आहिनि उहे ख़तमु कया वञनि। असीं मुतालबो कया त महांगाई ते कंट्रोल करे ऐं मज़दूरनि खे जेको आहे हक़ ॾिना वञनि। 1960 साल अॻु में उन्हनि जेको आहे बग़ावत कई त असांजी जेको आहे ड्यूटी 16-18 कलाक जेको आहे घटि करे 8 कलाक कई वञे ऐं उजरत जेका आहे तमामु अणपूरी आहे, जेको असांजे बचनि जो पूरा नथो थिए। उनजे करे उन्हनि जेको आहे अछा झंडा अमुन जा खणी पंहिंजो जेको आहे जिदोजहद कई ऐं उन खां पोइ उनजे साम्राज्य जेको आहे गोलियूं हणी जेको आहे उनजे अछे झंडे खे ॻाढ़ो करे छॾियो। उनजे करे ऐं पोइ मार्क्स जेको आहे इहो नारो ॾिनो त दुनिया जा पौरत हिकु थियो ऐं उहो दुनिया जा पौरत जेकॾहिं तव्हां मुतव थींदव गॾु थींदव त तव्हांजो जेको आहे छोटकारो थींदो ऐं पौरतनि जी जेको आहे ॿधी जेको आहे उन में जेको आहे ताक़तवर थींदी। इस मुल्क के अंदर जो बेरोज़गारी है, जो मज़दूर का इस्तेसाल हो रहा है और मज़दूर के साथ जो ज़्यादती है उसके ख़िलाफ़ और ख़ास तौर पे जो वर्ल्ड बैंक और IMF के साथ यहाँ गवर्नमेंट ने एग्रीमेंट्स किए हैं जो मज़दूर दुश्मन है, तो हम समझते हैं कि मज़दूर जब तक मज़दूर का इस्तेसाल रहेगा ये मुल्क तरक्की नहीं कर सकता। ये आज हम यहाँ पे आके मुतालबा करते हैं कि मज़दूरों की जो मज़दूरी है वो बढ़ाई जाए, मज़दूरों को जो भी सहूलतें हैं वो दी जाए। उन्होंने मज़ीद कहा कि शहादात कोट के तारीखी पस मंज़र पर अगर कोई इंसान, कोई मज़दूर रहनुमा बेहतरीन तारीख रकम कर गया है तो वो है बाबा पौरत गुल मोहम्मद बलोच, जिनकी अनथक जद्दोजहद और मेहनत की बदौलत आज मज़दूर बड़े जोशो खरोश के साथ अपना हक बखूबी लेना जानते हैं। कैमरामैन लियाकत चांड्रामो तनवीर साजी के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहादात कोट।